नाज़रीन, गारो मां रिपोर्ट पेश कई थी जावेद सिंधी जी। गारो थाने ते केतिरनि सालनि खां ड्यूटी कंदड़ एसआई अली गुल चांडियो गारो थाने ते ड्यूटी दौरान पुरस्कार तौर फौत थी वियो। पुलिस वाक़े खे ख़ुदकशी करार ॾेई छॾियो। एसएसपी पारां जांच जो हुकुम। पुलिस मूजिब अली गुल चांडियो सुबुह 9 वॻे दारे थाने ते ड्यूटी दौरान पंहिंजो पान ते सरकारी राइफल सां सीने ते फायर कया, जंहिंखे ग़लती जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर घारो पहुचायो वियो, जिते हिन दमदणी हवाले कयो। उन मौक़े ते डीएसपी साकरो गुलाम रसूल सियाल, एसएचओ गारो मुमताज बरोही रूरल हेल्थ सेंटर घारो पहुची मालूमात वरिती। इब्तिदाई रिपोर्ट में डॉक्टर मुताबिक़ ख़ुदकशी कंदड़ एएसआई अली गुल चांडियो जे सीने ते 3 गोलियूं लॻल आहिनि, जंहिं सबब संदन मौत वाक़िए ते ॼाणायो वियो आहे। ॿिए तरफ़ एसएसपी ठटो डॉक्टर इमरान गारे थाने ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अली गुल वाक़ी खे ख़ुदकशी करार ॾेई छॾियो। बाद में पंहिंजो बयान फेराए वाक़ी खे पुरस्कार नमूने गोलियूं लॻण करे फौत थियल एएसआई अली गुल चांडियो जे वाक़ी खे इतफ़ाक़ी करार ॾेई छॾियो आहे। एसएसपी मूजिब हिन वक़्त ताईं कयल इंक्वायरी मां उहो साबित थियो आहे त अली गुल ख़ुदकशी न कई आहे। इब्तिदाई जांच दौरान हिन नतीजे ते पहुता आहियूं त फौती एएसआई अली गुल चांडियो थाने ते पियल राइफल खणी चेक करे रहियो हो त इतफ़ाक़ी गोलियूं हली वञण करे संदन मौत थियो आहे। पर हतमी तौर ते वाक़ई जे ॿियनि पासनि खां बि जांच कई पई वञे। हिन वक़्त ताईं अहिड़ो को बि सबूत साबिती या शायदि न मिली आहे। एएसआई अली गुल चांडियो आपघात कयो आहे या संदसि क़त्ल थियो आहे। अली गुल चांडियो पुलिस खाते जो बहादुर एहलकार हो, जंहिं हमेशह पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी ॾिनी। अॼु सुबुह महमूल मूजिब थाने ते पहुची पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾिना। गारो थाने अॻियां फौती एएसआई जे जनाज़े नुमाज़ अदा कई वई।